ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जी ईंदड़ क़िस्त में छा रईस गफ़ार ख़ान रईस कमाल ख़ान जी ज़िंदगी ज़हर करे छॾींदो? छा राणो हाणे ठीकु थींदो ऐं कीअं ठीकु थींदो? छा मीरा बि ठीकु थींदी? छा ग़ुलाम जे साले सां रईस गफ़ार ख़ान छा कंदो? छा रईस कमाल ख़ान जो को बंदोबस्तु कंदो? छा डॉक्टर मीरा खे ठीकु करण में कामयाब थी वेंदो? छा ओठो कहिड़नि मक़सदनि जे करे बिलाल खे ॻोठु मोकिलींदो आहे? सॼी तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां नवां दोस्त यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा, जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बासानी पहुची सघे। दोस्तो हलूं था पंहिंजी मेन वीडियो जे तरफ़। रईस गफ़ार ख़ान रईस कमाल ख़ान जी ज़िंदगी ज़हर कंदो। तमामु जल्द राणो बि ठीकु थी वेंदो, छो त राणे जी यादाश्त मोटण लॻी आहे ऐं मीरा बि ठीकु थींदी। ग़ुलाम जे साले खे रईस गफ़ार ख़ान सुठो कुटको ॾींदो, ओठो ॻोठु मोटण जी फुल कोशिश में आहे। उमेदु कयां थो त हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कंदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट ॾिसण जे लाइ असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। मिलंदासीं हिकु ॿी नई वीडियो में, तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।